क़ौमी अवामी तहरीक पारां बेटन ते वालार ऐं कारूंझर मथां काह ख़िलाफ़ अयास लतीफ़ पलीजो जी अॻवाणी में कंदकोट खां बेदारी मार्च शुरू थी वियो आहे। बेदारी मार्च में सभई माण्हू शरीक आहिनि। बेटन ते कब्ज़े ऐं कारूंझर खे कोरण ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। सियासी समाजी धुरियन अयास लतीफ़ पलीजो ऐं मार्च जे पांधीअड़नि मथां गुलनि जी वर्खा कई। मेड़ाके खे ख़िताब कंदे अयास लतीफ़ पलीजो चयो त सिंध जा ॿेट तारीख़ी तौर ते सिंध जी मिल्कियत आहिनि। धरती जा धणी कंहिंखे बि ॿेटनि मथां क़ाबिज़ थियण न ॾींदा। वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर सिंध हुकूमत सां गठजोड़ करे सिंध जो सौदो करणु चाहे थी। हुन चयो त सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो करण वारी साज़िश में पीपी वारा बराबरि जा शरीक आहिनि। ॿेटनि ते कब्ज़ो करण लाइ गैर क़ानूनी सदारती आर्डिनेंस जारी कयो वियो आहे। QAT सरबराह वधीक चयो त सिंध जी तक़सीम ऐं सिंध जा ॿेट वफ़ाक़ हवाले करण वारी साज़िश खे कंहिं बि सूरत में कामयाब थियण न ॾिनो वेंदो। सिंध जो बचो बचो पंहिंजी धरती जो तहफ़ुज़ करणु ॼाणे थो। बेदारी मार्च नंढनि वॾनि शहरनि खां थींदो 8 नवंबर ते कराची पहुचंदो, जिते जलसो कयो वेंदो। SDP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी, जस्कम चेयरमैन सनान कुरैशी ऐं JUI अॻवान राशिद महमूद सुमरो समेत सियासी समाजी धुरियन बेदारी मार्च जी हिमायत कई आहे।